अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो सभु। उम्मीद आहे सभु ठीकु हूंदव, ख़ैर वाफ़ियत सां हूंदव, ख़ुशो खुरम हूंदव। अल्लाह आबाद रखंदव, ख़ुशि रखंदव। हाणे मसइलो इहो दुनियादारी जो जेको अॼुकल्ह हले पियो, इंसान खे कुतनि वारा चक पियो पाए। इंसान जे दिलि मां इंसान जे लाइ हया, शर्म, अलाह जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे। पर इन ते थोरो आउं ॻाल्हाईंदुसि, इन जा कारण, इन जा रीज़न आउं ॿुधाईंदुसि। मुंहिंजी ॻाल्हि तां सभु मुतमइन हुजो, सहमत हुजो, ऐं मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सही लॻे त ताईद में हिकिड़ो SMS करे छॾिजो। अगरि जे मुंहिंजी ॻाल्हि न सही लॻी त बि हिकिड़ो SMS करे मूंखे ॿुधाइजो। असल वजह जेको आउं सम्झां थो, दीन खां दूरी, इस्लाम खां दूरी, हराम हलाल जी तमीज़ न हुजणु, ॿारनि जे पेट में, पंहिंजे पेट में हराम जो मानी, हराम जो लुक़्मो पियल हुजणु, इन करे बसि इंसान मां हया, शर्म सभु निकिरी विया। हराम हलाल जी तमीज़ न हुजणु, हराम जो लुक़्मो पेट में हुजणु, दीन खां दूरी जे करे पाण में हया, शर्म, ख़ुदा तरसी, सिलह रहमी, इहो सभु ख़तमु थी वियो। इहो ख़तमु थी वञण जी सूरत में ॾिसो पिया, का इंसान खे ख़बर कोन थी पए। अॼु बि हिकिड़ो वाक़ियो फेसबुक ते नज़र मां गुज़रियो त सौटनि पंहिंजे सौटनि खे 6 सॻनि भाइरनि खे जेको आहे कोर्ट जे पेशी ते तारीख़ ते वेंदे महिल गोलियूं हणी शहीद करे छॾियो। हाणे मूंखे ख़बर न आहे उन्हनि खे शहीद चइबो या क़तल चइबो या मरण चइबो, पर 6 ॿार त कंहिंजा औलाद हूंदा, कंहिंजा मुड़ुस हूंदा, कंहिंजो भाइर हूंदा, कंहिंजा पुट हूंदा। उन्हनि जे दिलि ते, उन्हनि जे घर में छा हालत ऐं कोहराम हूंदो। त ख़ुदा तरसी, सिलह रहमी, दिलनि खे नरम कयो, अलाह जी तरफ़ राग़िब थियो, नमाज़ पढ़ो, हराम हलाल जी तमीज़ कयो, पंहिंजे औलाद खे नेक ऐं सालेह बणाइण जे लाइ उन्हनि खे हलाल खारायो।